अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम सियासत गर्दी में सनाउल्ला हाशमानी अवां जी ख़िदमत में हाज़िर है। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। वीडियो लिंक ते असां सां गॾु फ़रार थी वियल धाड़ियल मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त हू छो फ़रार थिया आहिनि। हुननि पाण मुरादो जेको आहे सरेंडर कयो हुयो पुलिस जे अॻियां, ऐं हाणे हू अदालत मां फ़रार थी चुका आहिनि। हाणे उनजा आख़िर उनजा हिकिड़ा वाइस बि साम्हूं आया आहिनि। हू चवनि था त उनजे जेके उन्हनि सां वाइदा कया विया उहे पूरा न आहिनि थिया। उन्हनि जा वाइदा कहिड़ा कया विया जेके न आहिनि पूरा थी सघिया, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿई फ़रार थियल धाड़ियल असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी अवां वक़्तु ॾिनो असां सां प्रोग्राम में ॻाल्हाइण जे लाइ। सभ खां पहिरियां त इहो असांखे ॿुधाइजो त तव्हां पाण पुलिस वटि जेको आहे सो हथु ॾिनो हुयो, सो पोइ तव्हां फ़रार छो थिया आहियो? फरार इन जे करे थियासीं त असां सां धोखो थियो आहे, असां सां बेवाजिबी थी। जेके वाइदा कयूं उहे पूरा न कयूं। सनाउल्ला साहिबु, ॻाल्हि खे सम्झो, वाइदो हूंदो आहे निभाइण वारो। जेको वाइदो न निभाए पोइ असांखे लाचार न आहे, असां हुन सां वाइदो निभायूं। पोइ सोचियोसीं त हाणे फुर थियणो पवंदो। ॻाल्हि इहा आहे सनाउल्ला साहिबु, कुझु असां वटि लिस्ट पियो आहे, हे जेको वाइदो कयो गवर्नमेंट असां सां, उनजो कुझु असांजो लिस्ट पियो आहे जो जेको असांखे माना घुराए करे पोइ उन तां फिरी वियो। उन मां पहिरियों वाइदो असां सां गवर्नमेंट कयो त तव्हां हथु ॾियो, DIG साहिब जी ऑफिस में तव्हांखे रहायो वेंदो ऐं DIG साहिबु पाण घर रहंदो। ठीकु। ऐं ॿियो वाइदो जेको हुननि कयो उहो कयो हुननि असांखे खाधे पीते जो। उन में हुननि मेन्यू कयो असांखे, त मेन्यू बि तव्हांखे ॾींदासीं। पोइ हुननि असांखे छेलो, कुकुड़, ॿकरे जा पावा इहे त कोन खारायूं, पर मेनू बि कोन त खारायूं। मेनू असां ॾिठो ई कोन जेको हिननि जो त भाउ तव्हांजे खाधे जो मेनू हूंदो। उन खां पोइ टियों वाइदो जेको हिननि असां सां कयो हुयो त इहो त तव्हांखे माना राति जो जेको कुकुड़ हूंदो उहो रधाए ऐं खाराईंदासीं। सुबुह जो तव्हांखे पावा जेके आहिनि उहे नाश्ते में 11 वॻे टी टाइम बिस्कुट ऐं उन सां गॾु समोसा मिलंदा। ईअं सम्झो अयाशियारी ज़िंदगी वारा असांखे आसरा ॾिना विया। हिकिड़ो असांखे हिननि इहो बि वाइदो कयो त बाबा तव्हांखे हर हिकु धाड़ियल जेको हथु ॾिए थो, DIG साहिबु तव्हांखे लैपटॉप ॾींदो, उन में तव्हांजो नेट लॻल हूंदो। तव्हां पंहिंजे दोस्तनि सां कचहरियूं कयो, तव्हां पंहिंजो जेके फेसबुक असांजा पेज आहिनि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह मोनेटाइज़ पेज आहिनि, चवनि तव्हां उन सां मोनेटाइज़ पेज तव्हां कमाईंदो, तव्हां इज़त जी ज़िंदगी गुज़ारींदो, तव्हांजा केस ख़तमु थी वेंदा। पर ईअं न थियो। अगरि सवली सिंधीअ में मां ईअं तव्हांखे सम्झायां त हे माना असांखे ठगे विया। इन करे पोइ असां इहो रस्तो अख़्तियार कयो। तव्हां कैदी हुयो, तव्हां वटि त हेतिरा तव्हांजे मथां केस हुया, 1 करोड़ खां वधीक तव्हां ते इनाम रखियलु, पोइ तव्हांखे एॾी अयाशी तव्हां सां पोइ छो इहे वाइदा कया विया? तव्हांखे एतबार अची वियो पुलिस ते? साईं, ॻाल्हि इहा आहे सनाउल्ला साहिबु त जंहिं महिल हिननि ते प्रेशर पियो त हिननि जो आ बाल मां तेरा इंतज़ार है, असां पेश थियासीं। जंहिं महिल पेश थियासीं चनि भाग तूफा नारा आहे। पोइ असां सां इहा हालत हुई अंदरि। पोइ असांखे हिननि जेको ज़लील कयो अंदरि, त असां उहो हिते बयानु नथा करे सघूं। असांखे चवनि तव्हां काकूस साफ़ कयो। अड़े असां जंग जा शींहं, असां जंग में थोरो अकुल कर। हा, सुभाणे ॿिया धाड़ियल बि असांजा ॿुधंदा, छा सोचींदा त जेल में हिननि सफ़ाई कई आहे? सफ़ाई असां न कई, उन ते एतिराज़ कयो त असांखे हिननि कुटको ॾिनो। इहो को तरीक़ो न आहे। जंहिं ॾींहुं असां पेश थिया आहियूं सनाउल्ला, उन ॾींहुं असांखे गुलनि जा हार ईअं पियो लॻे असांजा सनत तुअर था थियनि हिते। एॾी इज़त, मिठाइयूं, दॿा, ऐं उन खां पोइ कोन हो तुम इहा ॿोली पिया ॻाल्हाइनि अंदरि। मतिलबु त असांखे इज़त रास न आई। मतिलबु हुननि असांखे इज़त न ॾिनी। जॾहिं हुननि असांखे इज़त न ॾिनी त हाणे असांजो फर्ज़ थो थिए त असां उतां फरार थियूं। ॾाढी कोशिशि कईसीं त भॼण जी, पर उन ॾे मौक़ो अहिड़ो मिली वियो। हे पंहिंजे खफ़े में लॻा पिया त हथु पाण ॾिनो अथनि ऐं काॾे वेंदा, तवजो ई कोन्हनि असां ते। असां बि ईअं ज़मू करे आ कई। हाणे मेले में असांजी वॾी लय आहे, असांजी हिते इज़त आहे, असांजी हुकूमत थी हले हिते, कंहिंखे ताक़त न आहे जो हेॾे टपे। न, पोइ तव्हां ते प्रेशर न आहे पेश पवण जे लाइ, ॿीहर जे लाइ? तव्हां फ़ोन ते के राब्तो कयो आहे त अचो ॿीहर पेश थियो? हिन ई फ़ोन ते आई फ़ोन, अब छा ॻाल्हायूं? बाबा असांखे फ़ोन आयो साहिब जो, साहिब चयो तव्हां अचो, जेके तव्हां सां असां पहिरियां वाइदा कया हुआ उहो हाणे असां पाड़ींदासीं। असांजो तव्हां पहिरियों ई जेको उथंदे ई तव्हां कुझु न कयो त हिन महिल तव्हां असांखे धूड़ विझंदो बूथ में, इन करे असां पेश कोन थींदोसीं। ऐं उन खां पोइ सनाउल्ला ॻाल्हि इहो आहे जो मर्द जी ज़बान हूंदो आहे। हिननि जेको ज़बान कयो उन ते हे न हलिया। हाणे असांजो बि ज़बान आहे, असां हिसाब किताब क्लियर कंदासीं।
असांखे त उहे सिपाहियुनि जा शिकला बि यादि आहिनि जेके असांखे छिड़बियूं ॾींदा हुया। असां अरे। बाबा DIG रैंक सां ॻाल्हाइण वारा माण्हू अंदरि असांखे सिपाही बेइज़तो करे, इहो नामुनासिब आहे सर। न पोइ तव्हां पुलिस वारनि खे चयो सही त तव्हां जेके वाइदा कया उहो पूरा नथा कयो, वाइदा पूरा कयो था, भॻो छो? ये बार बार मिड़थूं आसियूं बाबा, हे तव्हां असांजा वाइदा करे वठी आया हो, हे छा था कयो? पर असांजी हिकिड़ी न पिया ॿुधनि। हिकिड़ो चंबो हणे पियो त भला ॿियो त छॾे न, ॿियो वरी सभु हेॾा पियो कराए, वरी हेॾे पिया मोकिलियो हेॾा। हे तरीक़ो त न आहे, हे त टके जी असांजी इज़त न कयूं ते। बाबा मां तव्हांखे सनावला ॻाल्हि ॿुधायां त हथु ॾिबो आहे हिकु, चवंदा आहिनि बाबा हथु ॾिनो, हिकिड़ो हथु ॾिबो आहे उन औरत जो जेको माना शादी कंदो आहे कंहिं मुड़ुस सां, त बाबा असां हथु वठी आयासीं। उन औरत खे बि घर में इज़त सां रहायो वेंदो आहे त रहंदी आहे, न त तलाक थींदो आहे। त हीअं सम्झो असांजो हिन हुकूमत सां तलाक आहे। न तव्हां जॾहिं हिकिड़े जरगे में आयो त असां ॾिठोसीं तव्हां त वॾा काटन जा वॻा हा, टोपियूं वोपियूं ज़बरदस्त ऐं कलफ वारा कपिड़ा पातल हा, तव्हां विगो ते पिया लहो, वॾो प्रोटोकॉल हो तव्हांखे। न पोइ हिन महिल छा था सम्झो, हे काटन आहे त बाक़ी छा थो पायो तव्हां? न पर जेल में बि तव्हांखे प्रोटोकॉल त हुयो न। प्रोटोकॉल ज़ाहिर जेको तव्हां ॾिठो न, अंदरि त असांखे ख़बर आहे, ॿियो अलाह थो ॼाणे। छिले छिले मारियो मार पइनि। अच्छा भला तव्हां थोरो पंहिंजी ज़िंदगी जे बारे में बि असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाइजो त तव्हां धाड़ियल कीअं थिया, छो थिया तव्हां धाड़ियल? बाबा मां धाड़ियल कोन पियो थियां, मूंखे ज़रूरत बि कोन हुई धाड़ियल थियण जी। वकीलूं चाढ़ींदो हुउसि, ख़ुशि हुउसि कचे में, पर यार अहिड़ा यार अचे केॾी महिल ते वेही रहनि, छा थो करी हिते गॾिजो असां सां, कम खे पटियूं। बसि आस्ते आस्ते इंसान आहे, अची वियासीं हिननि जे चए में ऐं लही पियासीं मैदान में। हूं पाण वारे पीउ खे मारे पुट कई, बसि अहिड़ो मांसि धकु ई हिकिड़ो, साह ई न खईं। मारणु कोन पियो चाहियांसि भाउ सनावला, मां मारणु कोन पियो चाहियांसि। मूंखे जेॾी महिल बि निंड मां उथे मुंहिंजी बेइज़ती करे, जेॾी महिल मुंहिंजी बेइज़ती करे। बर्दाश्त जी बि का हद हूंदी आहे न। हिकिड़े ते मुंहुं वराए हिकिड़ी बोड़ाड़ी रखीमांसि, मुंहुं सम्झो वरी त हल्को फुल्को धकु आहे, पर पोइ ख़बर पई त अबो रहियो ई न दुनिया में। पोइ मुंहिंजो हाणे पुलिस ॿधे ई ॿधे, इन जे करे पुट कईसीं मेले में। हाणे मेले जा शींहं। तव्हां ॿुधाइजो तव्हां कीअं थियो धाड़ियल? सर असां खां हिकिड़ो ख़ता थियो, असां पंहिंजो जेको ज़ाल हो उनखे मारे विधो। उहो थोरो किसो आहे लंबो, अगरि तव्हांजे TV जो प्रोग्राम आहे एतिरो त मां उहो बयानु कयां। जी जी ॿुधायो। असल में ॻाल्हि इहो आहे जो असां शादी कयो पंहिंजो पसंदि जो। बसि हुनखे पहिरियों इहो ॿुधा त गैरत जो किसो आहे। गैरत जो किसो आहे, तव्हां बर्दाश्त कजो, असां करे चुका आहियूं। त मां शादी कयो पसंदि जो, ॾिठो राति जो 1 वॻे मुंहिंजो अखि खुलियो, ॾिठो त तव्हांजो भाॼाई जेको आहे उहो खट ते कोन्हे। मां चयो यार हे 1 वॻे हे माई काॾे वियो? मां हितां उथियो आहियां, ॿाहिरि ॾिसां त ट्राली जे हेठां हिकु मर्द सां कचहरी में लॻो पियो आहे। मूंखे गैरत आयो, मां चयो हे मुंहिंजो ज़ाल पराए मुर्द सां वेठो आहे, मारे छॾियसि? न, मूंखे गैरत आयो। मां सी हुयो जनवरी जो महीनो, मां वापसि सवड़ विझी अची सुम्ही पियो। सुबुह थियो, मां चयो सुबुह थींदो त हे ज़रूरु को हाल हवाली थींदी त बाबा छा हो छा न हो। हुन बि शर्म खां ॻाल्हि न कई, मां बि गैरत खां ॻाल्हि न पुछी। उहा राति गई बात गई, ॻाल्हि ख़तमु। पोइ तव्हां मारे छॾियसि? न सर, उन खां पोइ राति ॿी थियो, ॿी राति ॾिसां त 12-35 ते तुंहिंजो भाॼाई खट ते कोन्हे हो। मां चयो यार हे वरी काॾे वियो हलियो। उन खां पोइ मां वञा त साॻी ट्राली साॻू हमरा कचहरी में लॻा पिया आहिनि। मां पोइ वरी ईअं ई खंघ खोकड़ जेका थींदी आहे ॿाराड़ी में इहा कयो, पर हुननि मूंखे वर्दी न ॾिनो। मां चयो हाणे अॻियां वर्दी नथा ॾियनि, मूंखे मुनासिबु नथो लॻे ॻाल्हाइणु। मां वापसि हलियो आयो। अॻिलो अगरि जेकॾहिं तव्हांखे इज़त ॾींदो त इज़त वठंदो। मां अची पोइ वापसि कुआड़ी पियो हो। मां चयो यार हे कुआड़ी खणी पोइ निकिरी पियुसि ॿाहिरि। पोइ तव्हां मारे छॾियसि? न सर, पोइ असां पंहिंजो निम जो ॾंदड़ कटे पंहिंजो ॾंद बंद साफ़ कया, पोइ मां सुम्ही पियो हुते। 3 राति थियो, 3 राति बि इहो ई कमु थियो जो ॾिसां त तुंहिंजो भाॼाई कोन्हे खट ते। पोइ मां उथी, मां चयो यार हे काॾे वियो हलियो? मूंखे सिगरेटनि जी छिती ॿाड़ हुजे हिकिड़ो त। पोइ मुंहिंजो ज़हन में आयो त हमरा जेको वेहे थो इहो सिगरेट बि पीए थो। पोइ ट्रालीअ जे हेठां वञी उन हमरा खे चयो यार सिगरेट पियार। हुन मूंखे सिगरेट ॾिनो, मां सिगरेट वग़ैरह पीतो। पोइ मुंहिंजो दिमाग़ खुलियो, मुंहिंजो यार हे त हमरा हिरियो असांजे घरे, हे त रोज़ थो अचे।
पोइ मूं चयोमांसि यार सिगरेट न ॾियां त अॼु उफट मारिया आहियां, पर तुंहिंजो थोरो आहे, मर्द जो थोरो ॻाईंदो आहे। पोइ मां अची घर सुम्ही रहियो। पोइ तव्हां मारियोसि केॾी महिल? मारियोमांसि। अच्छा, मां मारियो इन जे करे, सुबुह जो मां जॾहिं उथियो, मां पंहिंजी घरवारीअ खे चयो तूं नाश्तो तयारु कर, मुंहिंजे कुकड़नि जो बेल आहे। माईअ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी। कलाक खां पोइ ॾिसां त अटो ॻोहे थी। मूंखे आई गैरत, मां चयो हिन महिल अटो ॻोहे थी मानी करे पचंदी। खणी कुआड़ी सीसी धार करे छॾियोमांसि। मुंहिंजो हल। उन खां पोइ असां पंहिंजो ॿेड़ो वसायो। हिन महिल अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी सुठी संगत सां गॾु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। माना तव्हांखे उन ॿी ॻाल्हि ते गैरत न आई, गैरत इन ॻाल्हि ते आहे त उन अधु कलाकु मानी तव्हांखे लेट सां, मतिलबु तव्हांखे लॻो पियो त लेट सां मिलंदी। इंसान गैरत जो घराक कंहिं महिल बची सघे थो सर। मतिलबु त गैरत महिमान आहे, केॾी महिल अचे थी, केॾी महिल कोन थी अचे। तव्हां ते भला केस हुया ऐं तव्हांखे चयो वियो त तव्हांजा केस ख़तमु कंदासीं, उहे पोइ तव्हां ते केस ख़तमु थिया? असांजे मथां जेको केस हुयो, मूं पंहिंजो घरवारी मारियो हुयो। मुंहिंजो घरवारी मां टोटल 3.5 लख में ख़रीद करे शादी कयो हुयो। हिननि मुंहिंजे मथां करोड़ रुपया कहिड़े हिसाब सां इनाम रखियो, जॾहिं त मुंहिंजी घरवारे जो करोड़ सां को तालुक ई न आहे। अगरि जे उहो ई केस लॻे त तव्हांजा 3 जा 6 लख इनाम रखो। हिननि असांखे धाड़ेल पाण कयो। करोड़ वारी असांजी शकल आहे ई कोन जो करोड़ असां ते इनाम रखियो वियो। ॼाणी वाणी असां ते एॾा वॾा इनाम रखे त जीअं माना दग वीज़ो बि हिननि खे मारे विझे त करोड़ हिन ते इनाम आहे। असांखे पाण हिननि फरार कयो। सनाला साहिब ॾिसो न, हाणे मूं पंहिंजे पीउ खे मारियो। मुंहिंजो पीउ अहिड़ो हो जो मां 1500 रुपया बि कोन लहे, मूं ते इनाम रखियऊं करोड़। हाणे मूंखां पीउ मूं पंहिंजो मारियो या हिननि जो मारियो, एॾो इनाम रखे छॾियऊं। हाणे असां घर वापसि बि नथा अची सघूं। न अच्छा, ॿियो हुते भला जीअं तव्हां फरार थिया आहियो त उते भला तव्हांखे कंहिं ॿुधायो त हिते दरी आहे, तव्हां भॼणो आहे, हीअ रस्तो हीअं वञे थो? तव्हांखे कीअं ख़बर पई त तव्हां हीअं निकिरंदासीं त मतिलबु अॻिते किथे पुॼंदासीं? या तव्हांखे केॾो तव्हां अॻियां कंहिं सहूलियतकारी कई, केरु तव्हांखे वठी वियो, कचे ताईं कंहिं पुॼायो तव्हांखे? इहे रस्ता पंहिंजा ॾिठल आहिनि भाउ। पाण कई दफ़ा जेलनि में आया आहियूं, कई दफ़ा विया आहियूं। इहे सभु शयूं ॾिसी छॾियूं अथऊं सनाला साहिब। दरी बरी न हूंदी आहे, बसि कंहिंजी महिरबानी हूंदी आहे। बसि पोइ उहे कंदा आहिनि थोरो त पोइ निकिरी पवंदा आहियूं। असल में सनावला इहा जेका दरी हुई, इहा दरी सफ़ा इन खे उॾां खाई वियो हो। मां इहो पहिरें पेशीअ ते ॾिसी वियुसि। मूं चयो हे दरी त ख़तमु आहे, हिनखे त माण्हू ठोशूं हणी भञी छॾींदो। पर वरी बि चयो असां हथु ॾिनो आहे। पहिरियों हुकूमत छा थो करे, न त दरी भञण त असांजो पहिरीं हाज़िरीअ ते बि मसइलो न हो। पोइ हिन हाज़िरीअ ते असां सिपाही खे चयो त तूं गोल्ड लीफ जो पैकेट वठी आ, पाण बि पी, असांखे बि पियार। असां त हथ कड़नि में हासीं, हो सिगरेटनि जे लालच में केबिन ते। असां पंहिंजो वरी कारवाई करे अची माशाअल्लाह पंहिंजे आस्थाने ते पहुतासीं। पोइ भला हाणे तव्हांजा नंबर वग़ैरह ट्रेस नथा थियनि? जय सर, इहा जेका तव्हां नंबरनि जी ॻाल्हि कई, असां वटि पुराणो मॉडल जो जेको पुराणियूं टीवी ईंदो बटणनि वारो, जेको बैटरी ते बि हलंदो, तव्हांखे यादि हूंदो। उन में मूंखे यादि न आहे, मां एॾो पुराणो न आहियां। ख़ैर तव्हां नवां हो, पर उहो असां वटि टीवी आहे। उन टीवी में हिकिड़ो अहिड़ो पुर्ज़ो लॻियल आहे जेको माना सिग्नल खाई वञे थो मोबाइल जा। उहो असांजे हर हिकु धाड़ेल वटि उहो टीवी आहे। उहे असां महांगा हथु कया हिकिड़नि मिस्त्रनि खां। हाणे उहे टीवियुनि ते असांखे ख़बरूं बि मिलंदियूं आहिनि, ऐं उहे टीवियूं जेके आहिनि असांजे मोबाइल जा जेमर आहिनि सम्झो। अच्छा, पोइ भला हीअ जेके तव्हां इंटरनेट वग़ैरह हलायो था, उहो तव्हांजो ईज़ी लोड केरु थो कराए? इंटरनेट नेट या पैकेज केरु थो कराए? बाबा हर शइ तव्हांखे ऑनलाइन हिन महिल मिलियो वञे थो सनावला। असांजा बैंक अकाउंट आहिनि, उहे अकाउंट असांजे कंहिं नाले ते ठहियल आहिनि। एप्लीकेशनियूं असांजूं आहिनि जिथां असां छा आहिनि तव्हांजूं एप्लीकेशनियूं जेके एप्लीकेशन? ओके ओके जी, उन मां पोइ पैकेज थिए थो। एप्लीकेशन मां तव्हां पैकेज कयो था? जी सही। भला हथियार वथियार केरु थो पुॼाए तव्हांखे? या तूं ॿुधाईस बाबा, हे पंहिंजी संगत आहे, उहे ई हथियार पुॼाईंदा आहिनि। ॿिए खे ताक़त आहे ॿेले में लहे। ॿेले में लहण लाइ बि जिगर खपनि, जिगर। ऐं असां जेके इजाज़त ॾियूं उहो सॼो ॿेलो लताड़ींदो, हुते केरु नालो न वठे। बसि ईंदी आहे संगत, गाॾियुनि में लिकाए सिकाए असांखे हथियार ॾेई हलिया। बाक़ी असांजो कमु आहे। ऐं असां बि ज़मानत ॾींदा आहियूं उन्हनि खे, हिन सॼे ॿेले में घुमो फिरो, तव्हांजो केरु नालो न वठंदो। बाबा अॼु खां घणा त सनावला असांजे जेके हथियार आहिनि, इहो असां पुलिस खां खसियो आहे। खसियो आहे? फसियो आहे असां। अच्छा जी। पुलिस तव्हां ते को प्रेशर न वरितो आहे त हथियार मोटाए ॾियो या की? प्रेशर तॾहिं वठंदो जॾहिं असां हुनखे लभंदासीं। असां यरगमाल करे पुलिस खां इलाही हथियार खसियो आहे। हाणे भला तव्हां ते भला संगत साथ जो ओड़े पाड़े जो जेके ॿियूं बिरादरियूं आहिनि या ॿिया जेके तव्हांजा दोस्त आहिनि, उन्हनि जो भला प्रेशर आहे त भला हिकिड़ो भेरो ॿीहर तव्हां पुलिस ते एतबार कयो ऐं वापसि अचो?
बाबा सनावला ॻाल्हि इहा आहे, जॾहिं असां फरार थिया आहियूं जंहिं ॾींहं ते जेको तंहिं ॻाल्हि कंदे पियो ओड़े पाड़े दी, त उन्हनि असांखे हार पाराया, उन्हनि असांखे गुल छटिया, उन्हनि असांखे तोहफ़ा तवाइफ़ ॾिना त बाबा तव्हां त को हज खटे आयो जो तव्हां कोरट मां भॼी आया हो। त असांजे लाइ त इहो माना फ़ख़ुरु आहे, असांजे मिटनि माइटनि जे लाइ इहो फ़ख़ुरु आहे, दोस्तनि जे लाइ फ़ख़ुरु आहे। इहो त असांजो हिकिड़ो एज़ाज़ आहे जो कस्टडी मां भॻा आहियूं। अच्छा, भला हाणे पुलिस ऐं ॾोहारी त पाण में हिक ॿिए खे दुश्मन सम्झंदा आहिनि, पोइ तव्हां भला कीअं एतबार कयो पुलिस ते? ग़लति ग़लति, तव्हांखे कंहिं ग़लति ॿुधायो आहे त पुलिस ऐं ॾोहारी दुश्मन रहनि। पुलिस ऐं ॾोहारी हमेशह दोस्त रहिया आहिनि ऐं असांजी हिन महिल बि यारी आहे उन्हनि सां। बाबा चवंदा आहिनि त दोस्त दोस्त ना रहा, यार यार ना रहा, वाइदूं पे तेरे अब एतबार ना रहा। त हिननि जेके असां सां वाइदा कया, असां संगत निभाई, पर हिननि संगत न निभाई। इन जे करे हिन महिल हो बि परेशान आहिनि, असांखे अलाह जो शुकुर आहे हिन महिल आज़ादु वेठा आहियूं। ॾिसो था तव्हां पंहिंजे असां आस्थाने ते पंहिंजो आज़ादु वेठा आहियूं। न भला पोइ हाणे तव्हां ॾोह ॿोह छो था छॾियो? एॾो अमन अमान ख़राबु लॻो पियो आहे। भई हुकूमत कोशिशि करे पई त तव्हांखे बाइज़त तरीक़े सां तव्हांजा ॿार बि पढ़ंदा, त असां वाइदा वाइदा बि थिया, पोइ अलाए पढ़नि था नथा पढ़नि, उहा ख़बर न आहे। उनजे लाइ हिकिड़ी बजट बि मुख़्तस कई वई अरबे रुपयनि जी, उहो काॾे वियो सॼो सिलसिलो? वाइदो वफ़ा न कयूं, उहा पूरी बजट पाण ई खाधऊं। असांखे जॾहिं जेके वाइदा करे वठी विया जेल में उहे ई पूरा न कयूं त असांजे ॿारनि ते कहिड़ी महिरबानी कंदा? बाबा असां हथियार फिटो कयो, असां ॾोह ख़तमु कयो त असां पेश थियोसीं। उन खां पोइ अगरि तव्हां इज़त पंहिंजो नथा केस सही हलाईंदा वे त पोइ त ज़रूरु असांजो पोइ दिमाग़ु घुमंदो आहे। न बसि हाणे आख़िरी दफ़ो बसि मूंखे इहो तव्हां ॿुधाइजो त जेकॾहिं पुलिस तव्हांखे चवे, हुकूमत तव्हांखे चवे त भई हाणे तव्हां पेश पओ, असां तव्हांजा केस ख़तमु कयूं था, जेके मतिलबु क़ानूनी प्रोसेस आहे उन मां गुज़ारे करे, त पोइ तव्हां पेश पवंदो? सवाल ई पैदा कोन्हे। साईं ॻाल्हि इहा आहे त असां हिकिड़ो फिल्म ॾिठो हो मिथन जो। मिथन चए पियो एक बार धोखा खा चुका हूं, दोबारा नहीं खाऊंगा। त इहो सम्झो जवाबु आहे असांजो त एक बार धोखा खा चुका हूं, दोबारा नहीं खाऊंगा। दुका न, धोखा धोखा ॿुधाईसि। सम्झे थो पढ़ियल लिखियल आहे ॼट। हलो ठीकु आहे, तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ॿिन्ही फरार थियल ॾोहारियुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त पुलिस जेके उन्हनि सां वाइदा कया आहिनि उहे वफ़ा न आहिनि थिया, जंहिंजे करे हू जेल मां अदालत मां फरार थिया। ऐं हुननि जो चवणु आहे त असां सां जेके वर्ताव हुयो जेल जे अंदरि, उहो बि जेको आहे सो उहो ग़लति रखियो वियो, जंहिंजे करे उहो कावड़ में अची उतां फरार थिया। नाज़रीन, प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु वरी अवां सां ज़रूरु मिलंदासीं, पर आख़िर में इहो चवणु चाहींदुमि त क़ानून जी अमलदारी ज़रूरु आहे ऐं असांजे प्रोग्राम जो जेको मक़सदु आहे त समाज जे अंदरि उहो पासो ॾेखारणु जंहिं ते घटि ॻाल्हि थिए थी। इंशाअल्लाह प्रोग्राम ने ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु असां हाज़िर थींदासीं। दा इजाज़त, अल्लाह ने। साईं सनावला साहिबु, प्रोग्राम ख़तमु करण सां गॾु हिकिड़ो असांजो मैसेज आहे जेको तव्हां पहुचायो त महिरबानी थींदी। जी जी, इहो मैसेज ॾियो। असांजूं टोपियूं किरी पयूं, इहे अगरि वापसि मिली वञनि त महिरबानी थींदी। अगरि को दोस्त महिरबानी करे उहे टोपियूं पहुचाए वञे। सैंडल बि हुयो शायदि तव्हांजो? सैंडल टोपियूं महांगियूं हुयूं असांजूं, अच्छा, उहे पहुचाइनि। हा, सैंडल जो वरी बि ख़ैरु आहे, टोपी इज़त आहे यार मुंहिंजी। हाणे 12,000 में मां वरितो। ठीकु आहे, तव्हांजो मैसेज उन्हनि ताईं पहुची वेंदो जिन वटि टोपियूं ऐं जेके तव्हांजा आहिनि सैंडल। महिरबानी।